बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असां प्रोडक्ट लॉ जा हिसाब हल कंदासीं। जॾहिं त गुज़िरियल वीडियो में असां प्रोडक्ट लॉ सिखियो हुयो ऐं अॼु असां उन जा हिसाब हल कंदासीं। सो अचो त प्रोडक्ट लॉ जा हिसाब हल कयूं था। सिंप्लीफाई यूज़िंग प्रोडक्ट लॉ। हाणे असांखे प्रोडक्ट लॉ जा हिसाब हल करणा आहिनि। प्रोडक्ट लॉ इस्तेमालु करे असांखे ही हिसाब जेको आहिनि सिंप्लीफाई करणा आहिनि, यानी असांखे सादी सूरत में आणणा आहिनि। सो दर्जो आहे पहिरियों 5/7 स्क्वायर्ड इंटू 5/7 टू द पावर 4। जॾहिं त असां प्रोडक्ट लॉ में पढ़ियो आहे, जॾहिं बेसिस साॻिया हुजनि यानी बेस साॻिया हुजनि ऐं उन्हनि जी पावर्स मुख़्तलिफ़ हुजे त तव्हां बेस खे कॉमन करे यानी हिकिड़ो दफ़ो लिखी उन्हनि जी एक्सपोनेंट्स या पावर्स बि चइबो आहे उन्हनि खे, उन्हनि जी एक्सपोनेंट्स या पावर जोड़ करियो। त पहिरियों असां जेको आहे त 5/7 खे हिकिड़ो दफ़ो लिखंदासीं यानी उन्हनि खे कॉमन कंदासीं 5/7 ऐं हाणे असां इन्हनि जी पावर ऐड कंदासीं यानी जोड़ कंदासीं 2 + 4। 5/7 2 + 4 घणा थींदा? 6 थींदा, 6 थींदा, यानी ही इन जो जवाबु आहे 5/7 टू द पावर 6। हाणे असां ॿियो नंबर हिसाब कयूं था 3/4 टू द पावर 6 इंटू 1/5 टू द पावर 6। असां जेको आहे त प्रोडक्ट लॉ जी सेकंड कंडीशन में सिखियो आहे, जॾहिं बेसिस मुख़्तलिफ़ हुजनि ऐं उन्हनि जी पावर साॻी हुजे त तव्हां बेसिस खे मल्टीप्लाई कयो ऐं उन्हनि जी पावर्स जेको आहे त कॉमन कयो यानी हिकिड़ो दफ़ो लिखो। हाणे हिते ॾिसो बेसिस मुख़्तलिफ़ आहिनि, 3/4 ऐं 1/5 मुख़्तलिफ़ आहिनि ऐं उन्हनि जी जेका पावर्स आहे या एक्सपोनेंट्स आहे 6 जेको आहे त हिकु जहिड़ी आहे, साॻी आहे। त असां 3/4 खे ऐं 1/5 खे पहिरियों मल्टीप्लाई कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे त 6 खे जेको आहे त कॉमन बि कंदासीं। सो पहिरियों असां लिखंदासीं 3/4 इंटू 1/5 ऐं असां 6 खे कॉमन कंदासीं छो त इन्हनि जी जेका पावर्स आहे 6 हिकु जहिड़ी आहे, साॻी आहे। 3/4 इंटू 1/5 टू द पावर 6। हाणे असां जेको आहे त इन ॿिन्हिनि खे यानी 3/4 खे ऐं 1/5 खे मल्टीप्लाई कंदासीं। न्यूमिरेटर खे न्यूमिनेटर सां मल्टीप्लाई कंदासीं ऐं डिनोमिनेटर खे डिनोमिनेटर सां मल्टीप्लाई कंदासीं। 3 खे 1 सां मल्टीप्लाई कंदासीं 3 ईंदा ऐं 4 खे 5 सां मल्टीप्लाई कंदासीं 20 ईंदा ऐं असां पावर 6 साॻी लिखंदासीं। ठीकु आहे, ही हिन जो जवाबु आहे 3/20 टू द पावर 6। ऐं मां तव्हांखे गॾोगॾु हिकिड़ी जेको आहे त एडिशन जेको आहे त इंफॉर्मेशन ॾियां, मालूमात ॾियां, छो त इहा प्रोडक्ट लॉ में ज़रूरी आहे। प्रोडक्ट लॉ में इहो बि आहे त जेके बेस आहिनि ही हेठियां यानी 5/7 जेके बेस आहिनि उहे रेशनल नंबर हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हांखे रेशनल नंबर जी ख़बर आहे, जेकॾहिं न आहे बि त मां तव्हांखे ॿुधायां थो। रेशनल नंबर हिते मां तव्हांखे सिर्फ़ु 2 लफ़्ज़नि में ॿुधायां थो ऐं रेशनल नंबर जो बि मां अलहदा वीडियो ठाहींदुसि। उन जो सॼो चैप्टर आहे 7 क्लास में, इनशाला उन जे मुताबिक़ रेशनल नंबर जा मां वीडियोस ठाहींदुसि। सो रेशनल नंबर उनखे चइबो आहे जंहिंखे असां P/Q जी फॉर्म में लिखी सघूं, यानी उन्हनि नंबरनि खे जंहिंखे असां P/Q जी फॉर्म में लिखी सघूं। हाणे हिते 5/7 P/Q जी फॉर्म में आहे। ॾिसो 5/7 P/Q जी फॉर्म में आहे, यानी 5/7 जेको आहे त रेशनल नंबर आहे। सो प्रोडक्ट लॉज़ ऑफ एक्सपोनेंट में जेके बेसिस हूंदा आहिनि उहे रेशनल नंबर हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी जेकी पावर्स आहे या एक्सपोनेंट्स आहिनि उहे जेके आहिनि नेचुरल नंबर हूंदा आहिनि, यानी उहे फ्रैक्शन फॉर्म में न हूंदा आहिनि। बेसिस जेके आहिनि उहे रेशनल नंबर थींदा आहिनि ऐं उन्हनि जी जेका एक्सपोनेंट्स या पावर्स आहे उहा नेचुरल नंबर थींदी आहे।
सो इहा ई इंफॉर्मेशन जेका मां तव्हांखे ॿुधाई। ऐं हाणे असां नंबर जेको आहे त टियों ऐं नंबर चोथों हिसाबु कयूं था। सो हाणे असां नंबर टियों हिसाबु कयूं था। 1/7 to the power 5 into 1/7 to the power 5 into negative 5/7 to the power 8 into negative 5/7 to the power 8। हाणे हिते असां बेस खे कॉमन कंदासीं। तव्हां हैरान थी विया हूंदव त असां प्रोडक्ट लॉ में पढ़ियो आहे जॾहिं बेसिस साॻिया हुजनि ऐं उन्हनि जी पावर्स या एक्सपोनेंट्स मुख़्तलिफ़ हुजे त तव्हां बेस खे कॉमन करे उन्हनि जी पावर्स जोड़ करियो। सो हिते जेको आहे त बेसिस बि साॻिया आहिनि ऐं उन्हनि जी पावर बि साॻी आहे। सो हिते असां छा कंदासीं, बेसिस खे असां कॉमन करे उन्हनि जी पावर्स जोड़ कंदासीं, बल्कि कॉमन न कंदासीं, हिकु दफ़ो न लिखंदासीं। छाजे करे, जॾहिं बेसिस मुख़्तलिफ़ हुजनि आहे त हिते पोइ असां हिननि जी पावर्स जेको आहे त कॉमन कयूं आहे, यानी हिकु दफ़ो लिखूं आहे। सो जॾहिं बेस साॻिया हुजनि ऐं उन्हनि जी भले पावर्स बि साॻी हुजे त तव्हां बेस खे कॉमन करे उन्हनि जी पावर्स जोड़ करियो। सो असां छा कंदासीं, हिते 1/7 खे कॉमन कंदासीं ऐं उन्हनि जी पावर जोड़ कंदासीं। ऐं हिते बि -5 खे 5/7 खे -5/7 खे कॉमन कंदासीं ऐं उन्हनि जी पावर जोड़ कंदासीं। 1/7 5 + 5 घणा थींदा, 10 थींदा, 10 थींदा, इंट -5/7 या हिन खे तव्हां नेगेटिव 5/7 या -5/7 भी पढ़ी सघो था। -5/7 8 + 8 घणा थींदा, 16 थींदा, 16 थींदा। सो हिते थोरे तव्हांखे तवजह ॾियण जी ज़रूरत आहे। जॾहिं बेस नेगेटिव हुजे ऐं उन जी पावर इवन हुजे, उन जी पावर छा हुजे, इवन हुजे, त तव्हां बेस खे पॉज़िटिव कयो। छाजे करे पॉज़िटिव कयो, जॾहिं तव्हां हिन -5/7 खे 16 दफ़ा ज़रब कंदव, मल्टीप्लाई कंदव, त तव्हां जेको रिज़ल्ट आहे या जवाबु आहे उहो पॉज़िटिव में ईंदो। इन जे करे जॾहिं बेस नेगेटिव हुजे ऐं उन जी पावर इवन हुजे त पोइ तव्हां बेस खे पॉज़िटिव कयो। यानी हिते असां -5/7 खे पॉज़िटिव कंदासीं, माइनस में न कंदासीं। सो असांजो जवाबु जेको थींदो 1/7 to the power 10 into 5/7 to the power 16 थींदो। ही जवाबु असांजो न थींदो, ही असांजो जवाबु थींदो। अगरि हिते पावर जेको आहे त ऑड अचे हा, पावर हिन जी ऑड अचे हा, त पोइ बेस जेको आहे त नेगेटिव में ई हुजे हा। सो हाणे असां नंबर 4 हिसाबु कयूं था, चोथों हिसाबु कयूं था। हाणे नंबर 4 हिसाबु कयूं था। y to the power 5 into x to the power 11 into y to the power 6। हाणे हिते असां y खे कॉमन कंदासीं ऐं उन्हनि जी एक्सपोनेंट्स जोड़ कंदासीं ऐं बाद में x to the power 11 लिखंदासीं। छो त y जेको आहे त बेसिस साॻिया आहिनि ऐं x वारो को बेस न आहे, त असां उनखे कॉमन करे उन्हनि जी पावर्स जोड़ करियूं। छो त हिते असां y खे कॉमन कंदासीं, y to the power 5 + 6 इंटू लास्ट में असां x लिखंदासीं, x to the power 11। सो y to the power 5 + 6 घणा थींदा, 11 थींदा, इंटू x to the power 11 ही हिन जो जवाबु थींदो। सो इनशाला नेक्स्ट वीडियो में कंहिं जेको आहे त नई टॉपिक सां गॾु हाज़िर थींदासीं। सो तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू।